फिरौन हज़ारे नजूमी रखिया हुआ जे पंहिंजे इल्म जे ज़ोर ते वक़्त ब वक़्त नेको बद जूं ख़बरूं ॿुधाईंदा हुयसि। हिक राति फिरौन हिकु वहशतनाक ख़्वाब लधो जंहिंखे फिक़रात में विधो। नजूमियुनि खे चयईं त खोले किताब ऐं तफ़सीर करे ॿुधायो ख़्वाब जो ताबीर। उन्हनि हिसाब करे मंत्र उचारे ॿुधायो त हिकु शख़्स पैदा थींदो जेको तोखे निहोड़े नींदो। फिरौन फरमायो त इहो किथे पैदा थींदो? जवाब ॾिनऊं त ख़ुदि तुंहिंजे शहर मिस्र में। उन्हीअ ते हिन खे ॾाढो ग़म थियो। चयईं त भला को आहे अहिड़ो हीलो ऐं कजे को अहिड़ो वसीलो जो उन आफ़त मां मिले आज़ादी ऐं उन दुश्मन जी बर्बादी थिए। नजूमिन चयो त ए बादशाह आली जाह, असां उन्हीअ जी तदबीर सोची आहे। फलाणी राति तुंहिंजो दुश्मन कंहिं न कंहिं जे घर कंहिं न कंहिं माउ जे पेट में संजरंदो। तंहिं करे हुकुम कर त सभई मर्द माण्हू फलाणे हंधि अची गॾु थियनि। तूं बि पंहिंजो तख़्त खणी मैदान ते रखाए ऐं उते दरबार मचाए, माण्हुनि में इनाम इकराम विरहाए। मगर हो को इहो हलाए त को बि मर्द कंहिं बि घर में उहा राति न रहे। जेको मर्द उहा राति घर में रहंदो सो फाईअ जी सज़ा लहंदो। बसि इहो हुकुम अची वियो। मर्द माण्हू जोक दर जोक हिक मैदान ते कठा थिया। हूअं जो बादशाह जे मुंहं ॾिसण जी मन हुयनि। जॾहिं बि बादशाह निकिरंदो हो त हुकुम इहो हूंदो हो त बादशाह जी सवारी ॾिसी हिकदमि भितियुनि में मुंहुं हणी बीहो। मगर हाणे बादशाह पंहिंजे मतिलब ख़ातिर माण्हुनि अॻियां खिलियो खिलायो जलवा गर थी मथनि ॾाढियूं महिरबानियूं करण लॻो ऐं साणनि भलाईअ जा पेर भरण लॻो। खेनि इनाम इकराम ॾियण लॻो ऐं खेनि चवण लॻो त हीअ ॻाल्हि मुंहिंजे ख़ुशीअ जो बाइस बणी आहे जो अवां सभु हिते गॾु थिया आहियो। अॼोकी राति खणी तकलीफ़ सहो, सभई मर्द हिते रहो, को बि पंहिंजे घर ॾांहुं न वञे, सभु कोई मुंहिंजो ई हुकुम मञे। माण्हुनि चयो त असीं अव्हांजा ग़ुलाम आहियूं। हिक राति त छा पर महीनो रातियूं बि रहण जे लाइ तयारु आहियूं। फिरऔन उन्हनि खे मैदान में रहाए पाण महलात ॾांहुं मोटी आयो। साणसि इमरान ख़ज़ानची जेको बनी इसराईल मां हो उहो बि आयो। फिरऔन जो मथसि ॾाढो प्यार हो, मथसि घणो ई वेसाव ऐं एतबार हो। पक हुयसि त हीउ का बि अहिड़ी ॻाल्हि न कंदो जा मूंखे नुक़सान ॾींदड़ हुजे। तॾहिं बि एहतियात तौर खेसि चयाईं त अॼु राति पंहिंजे घर न सुम्हजां ऐं पाण ॿियनि मर्दनि ते बि नज़र रखजां। इमरान चयो त अव्हां जो हुकुम तामील थींदी। ईअं चई इमरान फिरऔन जी बारगाह में सुम्ही रहियो। ॾिसो कुदरत इलाही, होॾां इमरान जी बीबीअ खे शौक़े मुलाक़ात अहिड़ो बेताब कयो जो उहा आधी राति जो इमरान वटि पहुची वई। इमरान हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी अमानत पंहिंजी बीबीअ खे सुपर्द करे छॾी। जंहिं ॻाल्हि खां फिरऔन ख़ाइफ़ हो सा पूरी थी चुकी। उन खां पोइ मैदान मां दर्द अंगेज़ दाहूं अचण लॻियूं। जे ॿुधी फिरऔन उघाड़े पेरें ॿाहिरि निकिरी आयो ऐं इमरान खां पुछण लॻो त हीउ शोर छाजो आहे। हुन चयो त माण्हू अव्हांजे महिरबानियुनि खां ख़ुशीअ मां नारा हणी रहिया आहिनि। हक़ीक़तन उहे दाहूं नजूमियुनि जूं हुयूं जिन खे पतो पइजी वियो हो त हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो सितारो अॼु तुलू थी चुको आहे। सुबुह थी फिरऔन इमरान खे हुकुम ॾिनो त मैदान मां वञी लही अचु ख़बर चार त छाजो इहो शोर आहे। इमरान मैदान ॾांहुं राही थियो। ॾिठाई त नजूमी मुंहुं मथो पिटे रहिया हुआ, पंहिंजा कर्म कुटे रहिया हुआ। चवण लॻा त अे अमीर, तक़दीर असांजी तदबीर खे ख़ाक में मिलाए छॾियो आहे। बादशाह जे दुश्मन जे पैदा थियण जो सामान त थी चुको आहे। इहो ॿुधी इमरान बि कूड़ा सचा धक मुंहं ते हणण लॻो ऐं दाहूं करण लॻो। मोटी बादशाह वटि आयो ऐं खेसि शिद्दत सां ॿुधायो त नजूमी हणनि था कूड़, संदन मुंहं में आहे धूड़। हुननि नाहक अव्हांखे तकलीफ़ ॾिनी आहे। संदन ॻाल्हि हर हिकु कूड़ी ऐं किनी आहे। हेतिरे इंतज़ाम हूंदे बि उहे चवनि था त बादशाह जो दुश्मन संजिरजी चुको आहे। बसि मूं सम्झो आहे त इहो इन्हनि जो धोखो आहे। हू अव्हांखे ड्रेजारे दुनिया दौलत कमाइण चाहिनि था। इहो ॿुधी फिरऔन तपी बाहि थी वियो। हिकदमि नजूमियुनि खे घुरायईं। खेनि कड़क थी चयाईं, अे नामुरादऊ, अव्हां मूंखे ख़्वा मख़ा ड्रेजारियो था। अॼु राति सभई बनी इसराईल पंहिंजे औरतुनि खां अलॻि अलॻि रहिया, त बि तव्हां चओ था त मुंहिंजे दुश्मन जो सितारो औजे फलक ते तुलू थी चुको आहे। इहो अव्हांजो कूड़ ऐं सरासर धोखो आहे। हीउ आहे अव्हांजो इल्मे नजूम। वॾा बदबख़्त आहियो शूम। बसि मां अव्हांखे फांसीअ ते चाढ़ियां थो ऐं पोइ अव्हांखे जलाए ख़ाक कराईंदुसि। बदबख़्तऊ, तव्हां मुफ़्त में वेठा मुंहिंजूं पघारूं था खाओ। फिरऔन जे हिननि लफ़्ज़नि खां नजूमी लर्ज़ी विया, वॾे फ़िक़रात में पिया ऐं रोई चवण लॻा त हुज़ूर, असां हमेशह तुंहिंजूं भलाऊं कयूं आहिनि दूर। वक़्त खां अॻु अव्हांखे हादिसनि जो इतलाउ ॾींदा रहिया आहियूं। अञा बि असां अव्हांजा ख़ैर ख़्वाह न आहियूं। पर हीउ जेको वाक़ियो ज़ाहिर थियो आहे सो असांजे अक़ुल ऐं फ़िक्र खां ॿाहिरि आहे।
हाणे बि फिक्र न करियो, असां वॾी होशियारीअ सां अव्हां जे दुश्मन जी विलादत जो ध्यानु रखूं था, वॾियूं जंत्रियूं लिखूं था, बर वक़्त ई अव्हां खे इतलाउ ॾींदा वेंदासीं। ॼमण सां ई अव्हां जो दुश्मन दफ़ा थींदो। जेकॾहिं असां उन ई ॻाल्हि में बि नाकाम रहियासीं त पोइ बेशक असां खे अज़ाब ॾेई माराइजो, साड़ाइजो या फांसीअ ते चाढ़ाइजो। फिरऔन वॾी बेआरामीअ सां 9 महीना ॻणतीअ में गुज़ारिया, इन लाइ त ॼमण सां ई दुश्मन खे मारायां, पाण तां मौत खे टारियां ऐं पंहिंजा हथ ठारियां। मगर हुन खे इहा ख़बर ई न हुई त तक़दीर अॻियां तदबीर भला छा कंदी। जॾहिं 9 महीना पूरा थिया तॾहिं फिरऔन वरी मनादी ॾियारी त बादशाह हाणे वरी औरतुनि ऐं नंढड़नि ॿारनि खे अहिड़ीअ तरह दीदार कराईंदो ऐं खेनि नवाज़ींदो जहिड़ीअ तरह मर्दनि खे नवाज़ियो हुआईं। तंहिं करे हर हिकु औरत पंहिंजे उन ई ॿार समेत जो महीने अंदरि ॼावल हुजे मैदान में अची हाज़ुर थिए, बादशाह जो दीदार बि करे ऐं इनाम इकराम सां पंहिंजो दामन बि भरे। बादशाह नंढनि ॿारनि लाइ ज़रीन टोपियूं ठहिरायूं आहिनि जे मैदान में ॿारनि खे पारायूं वेंदियूं। हीउ हुकुम ॿुधी औरतूं नंढड़नि ॿारनि समेत ख़ुशीअ सां मैदान में वञी गॾु थियूं। खेनि कहिड़ी ख़बर त संदन जिगर खाइनि फुरिया वेंदा ऐं क़तलु कया वेंदा। जॾहिं औरतूं गॾु थी वयूं तॾहिं सभिनी खां मासूम छोकिरा वरिता विया ऐं जलादनि जे हवाले कया विया ऐं संदन सिर मिंट अंदरि जुदा कया विया। फिरऔन मलऊन ख़ुशि हो त संदसि दुश्मन जो सिर बि कटिजी चुको आहे, हू दुनिया मां मिटिजी चुको आहे। मगर हू बेवकूफ़ न पियो सम्झे त जंहिंजे हथां खेसि तबाह थियणो आहे उहो त जीअरो जाॻंदो वेठो आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी वालिदा माजिदा मैदान में आई कान हुई। फिरऔन वधीक एहतियात लाइ जासूस औरतूं मुक़ररु करे छॾियूं जेकी घर घर वञी तलाशी वठंदियूं हुयूं त को छोकिरो मरण खां रहिजी त न वियो आहे। आख़िर खेनि पतो पइजी वियो त हाओ हिकु औरत जो हिकु ख़ूबसूरत छोकिरो ज़िंदह सलामत आहे। फिरऔन खे ख़बरदार कयो वञे। हुन जो हुकुम पहुतो त हिकदमि उन ई छोकिरीअ खे मुंहिंजे रूबरू आंदो वञे ऐं संदसि सिर धड़ खां धार कयो वञे। सिपाही दरवाज़े ते पहुची विया। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी वालिदा हिरास जी वई, मगर अल्लाह खे यादि करे बरंदड़ तनूर में खणी पुटड़े खे उछलायई। खेसि यकीन हो त इहो मासूम हज़रत ख़लीलुल्लाह जे नसुल मां आहे, सो बाहि में न सड़ंदो। सिपाही घर में घिड़ी आया, घणो ॻोल्हियऊं, घर जो कख पन करे फोलियऊं, पर किथां बि छोकर हथ न आयुनि। मायूस थी मोटी विया। हुननि जे वञण बाद माउ पुट खे तनूर मां कढी सीने सां लातो, खेसि प्यार मां भाकुर पातो। छोकिरो घर में खेॾंदो रहियो। जासूस औरतुनि ॿीहर रिपोर्ट ॾिनी। फिरऔन ॿीहर सख़्त ताक़ीद सां पुलिस रवानी कई। खेनि हिदायतूं मिलियूं त न रुगो उन ई घर जी तलाशी वठो, मगर पाड़े ओड़े वारा घर बि जाचो। कीअं बि करे छोकिरो हथ करे हिते आणियो। अव्हां पंहिंजा इनाम माणियो। मुंहिंजे रूबरू छोकिरे खे मारियो, मूं तां मुसीबत टारियो ऐं पंहिंजा हथ बि ठारियो। जॾहिं सिपाही घर जे नज़दीक पहुता तॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी वालिदा माजिदा खे हुक्म इलाही पहुतो त मूसा खे दरियाए नील में लोढ़े छॾ, मूं ते पूरो वेसाह रख, आउं तोखे तुंहिंजो बच्चो बअमानत सलामत मिलाईंदुसि। माउ पंहिंजे पुट खे दरिया नील में फिटो करे छॾियो, पंहिंजा कम कादर जे हवाले कया। फिरऔन जेकी बि हीला हलाया से संदन नाकाम ऐं अजाया थिया। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे एवज़ सवें मासूम बेगुनाह क़त्ल कराए छॾियईं। उन्हनि जे वालिदैन खे ग़म में गॾियईं, मगर मूसा अलैहिस्सलाम जो वार बि वंगो न थियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम लुढ़ंदो लुढ़ंदो फिरऔन जे महलात जे भरिसां पहुतो। फिरऔन जी दिलि घुरी राणी उन खे कढराए पंहिंजे झोलीअ में विधो। क़िसो कोताह दाई जेका मुक़रर कई वई सा हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी सॻी वालिदा हुई। फिरऔन पंहिंजे क़ातिल खे ख़ुदि पंहिंजे घर में पालियो। जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जवान थियो त खेसि अल्लाह ताला नबूअत सौंपी। हुकुम कयो त पंहिंजी परवरिश कंदड़ यानी फिरऔन खे वञी सम्झाए ऐं खेसि सिधो रस्तो वठाए। खेसि मौजज़ो अता कयो वियो। हज़रत मूसा फिरऔन वटि आयो, खेसि सम्झाइण लॻो, मगर हू संदसि नसीहत खां दूर थिए भॻो। मुक़ाबिले लाइ तयार थी जादूगर घुरायई, जिन नोड़ियुनि ऐं लठियुनि मां नांगनि जा लश्कर खणी खिंडेरिया। हज़रत मूसा अलैहिस्सलाम असा उछलाई जा अज़दहा बणिजी वई, सभिनी नांगनि खे वई खाई। फिरऔन ख़ौफ़ज़दा थी तौबह लाइ थियो कोशां,
मगर संदस वज़ीर बेपीर हामान उनखे वरगिलायो। कुछ ॾींहंनि बाद हज़रत मूसा अलैहिस्सलाम पंहिंजा सभु माण्हू वठी मिस्र लाइ रवानो थियो। पुठियां हू वरी मुक़ाबिले लाइ तयार थी हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे ताक़ुब में लश्कर रवानो कयईं। दरियाए नील ते जॾहिं पहुता त हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे हुकुम थियो त इहा लठ मुबारक दरिया में हण। दरिया विचां सुकी पियो। मोमिन पार थियण लाइ रस्तो वठी रवाना थिया ऐं वञी पार पिया। फिरऔन बि लश्कर सूधो काहे पियो। फिरऔन जो दरिया जे अध में अचण ऐं पाणीअ जो मिली खेसि ॿोड़िण फिरऔन ऐं फिरऔनी ग़रक़ थी विया। नील जो पाणी बनी इसराईल लाइ नेमत बणिजी वियो, मगर फिरऔन लाइ खून ख्वार ऐं कहर बणिजी टुटरो। जॾहिं को फिरऔनी पीअण थे लॻो त पाणी खून थी थे पियो। मतिलब त जंहिं चीज़ खां अल्लाह ताला कंहिंखे महरूम थो करे त उहा उन जी क़िस्मत में ईंदी कान। वॾा वॾा जाबिर लुढ़ी ईअं ग़रक़ थी तबाह थी विया त अॼोका असांजा जाबिर हुकुमरान भला कहिड़े बाग़ जी मूरी आहिनि। अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह पाक असांखे तकब्बुर खां बचाए ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन। दोस्तों, हिन वीडियो खे ॿियनि दोस्तनि सां बि शेयर कजो ऐं बाक़ी दोस्तनि खे कमेंट सेक्शन में मेंशन बि ज़रूरु कजो। ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मीज़बान क़ादिर बख़्श कल्होड़े खे इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।